Tecnologia! वालेकुम अस्सलाम। आयो तबे से ठीक है। हेलो क्या अल्हम्दुलिल्लाह। अच्छी हो बड़ा जी जी जी। अबे हेलो क्या मेहरबानी बा मेहरबानी जो जो तबे से सही हो तो अल्लाह का एहसान है ये रहा सफर। यार अडो थकजी पियो आहे सी बि हुयो पर हाणे आया आहियूं तव्हां वटि चांहि का सुठी ॻाल्हि लॻी वञे त हुजे चांहि दूध पती ईअं न हुजे बसि का ना सही। अब्दुल बारी हिदायत जा बाबा। अब्दुल बारी जी साईं आयो बाबा वन यार जो कहा तो बको बचाए जा कराया जो हेलो पर सब अदा कंहिंजो पुटु आहे अब मसलो के लिए पुट रहे हैं माशाअल्लाह मां वल्ला थी विया वाली हां माशाअल्लाह वन बको बचाए कराया पर सुठा जबरदस्त भाई मेहमान बने का आया वा वादा वालो हेलो जो तबे से ठीक है। अल्लाह से अरे यार बटू ना घर क्या सावा 100 तडी जान वाली थई हां तो एक खोड़ अस्पाया मसला जो को मां दे दिया चांहि पी बि रब साडी बात हो ना मां घर वञा बटू खणी जा मां तव्हांखे ॾींदुमि अच्छा तव्हांजी अमानत आहे असांजे महिमान जो बाबा तव्हां वठो। बाबा चे कंडपति वठी ऐं तकड़ में चांहि करे घरा तन खीर ही खपी आ महिमान जे साम्हूं तेज चइबो आहे लानत पवई साहब अचे दादा अचे आहे खीर वठी अचो 12 मिंट कर हाणे जो काल त चांहि कर बाबा हेरिया अब्दुल बारी हेरिया जी साईं चांहि ईअं पिया ने रुखी महिमान खे बग़ैर बिस्किटनि जे साहब अब आए हो ताई चाय बोले मसलो मुखे मामा जा 300 रुपए खाली चाय ठाए पिया साहब भली चांहि पिया ॾींदई साईं मां बस के ता तडेगा भलाओ आयाओ खीर कोने पति कोने बिस्कुट कोने मां 50 रुपए चाय पिया अटे जे बजाय मामा किराम में खपे